तवसी रहियो पारस टीवी न्यूज़ में एक भेरो तव्हांखे भली का चवंदासीं। दादू मां रिपोर्ट पेश करियो आहे सरवत जलाल सोलंकी। दादू बसा ॻोठ मोप जूने जो रहवासी 9 क्लास जे शागिर्दानी नगीना चांडियो जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सीता रोड पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरीन मोहम्मद रोशन चांडियो, निसार आकिब, नादिर चांडियो ॿी चयो आहे त असांजी 9 क्लास जी शागिर्दानी नगीना चांडियो जी अरफान माला रिश्तो घुरियो। इनकार करण ते 14 जनवरी ते अरफान माला समेत 10 ॼणनि हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी नगीना चांडियो खे अगवा करे विया। 6 ॾींहं बाद 20 जनवरी ते पलाल जे देरे मां नियाणी जो लाश मिलियो। 21 जनवरी ते संदसि पीउ मोहम्मद रोशन चांडियो जो फरियाद ते गुनाह नंबर 6 तहत 7 सुञातल ऐं नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। पुलिस सरफ सजाद मला खे गिरफ़्तार करे चुप करे वेही रही है। असां सां ज़ुल्म थियल आहे, असांजी नियाणी बेदर्दी सां क़त्ल थियल आहे। सीता रोड पुलिस सहकार न पई करे। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर नियाणी नगीना चांडियो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नियाणी जे खून सां इंसाफ़ कयो वञे।